सिंधी सुराण जे अॼु जे हिन प्रोग्राम में तव्हांजो स्वागत आहे। गीत संगीत जे दुनिया में जिन कलाकारनि पंहिंजो ख़ासि मक़ाम ठाहियो आहे उन्हनि मां आहे ख़ासि असांजी भगवंती नावाणी। भगवंती नावाणीअ जो सुरीलो आवाज़ ऐं मधुर मुर्क चपनि ते सभिनी ते ॿुधंदड़नि जे दिलनि ते जादुई असरु कयो। हिन पंहिंजो संगीत जी दुनिया में ख़ासि नालो कढियो। दादा राम पंजवाणी ऐं मास्टर चंद्र खां पोइ जंहिं मूर्त खे जंहिं सूरत खे असीं सभई सिंधी यादि कयूं था, ॼाणूं था, सुञाणूं था, उहा हुई भगवंती नावाणी। भारत में सिंधी संगीत माण्हुनि ताईं पहुचाइण में प्रोफेसर राम पंजवाणी ऐं मास्टर चंद्र जो वॾो हिसो रहियो। उनखां पोइ जेके स्त्री कलाकार माण्हुनि जे साम्हूं आयूं से हुयूं कमला केसवाणी, कला हज़ारी, सरोज रीश सिंघाणी, विद्या शाणी ऐं ॿियूं। भगवंती नावाणी संगीत जे दुनिया में कीअं घिड़ी उन लाइ माण्हुनि जा अलॻि अलॻि राय आहिनि, पर जेसिताईं मूंखे यादि आहे त भगवंती नावाणीअ जे संगीत जी शुरूआति ऑल इंडिया रेडियो जे सिंधी प्रोग्राम मार्फत थी। उन्हनि ॾींहंनि में असीं ऑल इंडिया रेडियो जे तरफ़ां रेडियो वीक जो प्रोग्राम मल्हाईंदा हुआसीं ऐं सिंधी प्रोग्राम जे तरफ़ां जेको रेडियो वीक जो हिकिड़ो प्रोग्राम थियो बम्बई जे तेजपाल ऑडिटोरियम में, जंहिंमें भगवंती नावाणी पहिरियों भेरियो शाह जो कलाम ॻायो, अच ॿारो चल अच ओ यार तुंहिंजो विछड़ो सुमारे। इहो संगीत जो प्रोग्राम माण्हुनि ताईं त पहुतो, पर जेके विद्वान हुआ, कलाकार हुआ, जीअं प्रोफेसर मंगाराम मलकाणी, सो एतिरो त मोहिजी पियो जो प्रोग्राम पूरे थियण खां पोइ स्टेज जे पुठियां अची भगवंती नावाणीअ खे हुन वॾो दाद ॾिनो। भगवंती नावाणी गोविंद मालीअ जे सिंधू कलाकार मंडल जे मार्फत सिंधियुनि जे नगर नगर, बस्तीअ बस्तीअ, ॻोठ ॻोठ में पहुती। ॾेह में न, पर ॾेह में हुन सिंधी संगीत जो जादू जाॻायो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त भगवंती नावाणी सिंधी प्रोग्राम पेश करण खां अॻु रिहर्सलूं त जाम कयूं, पर खेसि उहा वेसान न मिली जो संगीत जो साधना वधीक करे सघे ऐं रियाज़ करे सघे। अॼु भगवंती नावाणी असां वटि न आहे, पर अञा ताईं उहा यादि कई वञे थी ऐं अञा संदसि ख़ाल सिंधी संगीत जे दुनिया में कोन भरियो आहे। भगवंती नावाणी जो आवाज़ त मधुर हुई, पर हुन जी एक्टिंग जेका हुन सिंधूअ जे किनारे फिल्म में कई सा बि ख़ासि हुई। अचो त ॾिसूं न मां के हुन जी अदाकारी जा नमूना। तूं अची वई? मां त अची वियसि, मगर तूं त ईअं थधो मांझांदो करे वेठो ऐं हींअर त केॾां हलिणो ई कान्हे। रेडियो स्टेशन ते हलिणो आहे न, हलियासीं। नवां नवां खिटराक शुरू छो थो करी? रेडियो ते ॻाइण खिटराक न, कलाकार जो इज़ाफ़ो आहे। ज़मानो बदिलियो आहे। अॼु छोकिरा छोकिरियुनि खां वधीक फैशन कंदड़ आहिनि। छा तुंहिंजो मतिलबु आहे त मां बि लिपस्टिक ऐं पाउडर लॻाइण शुरू करियां? कॾहिं थी सूह पुकारे प्यार न कर अॼु उल्फत खां इनकार, ओ साजन आ करियूं पर चाह न आहे वक़्तु हींअर तकरार जो, तोखे कसम बहार जो, तोखे कसम बहार जो। तोखे ख़बर आहे मूं तोखे हिते छो आंदो आहे? मूंखे कहिड़ी ख़बर? अॼु असां जो रेडियो तां दुगानो अचणो आहे। ॾाढी चालाक आहे, जंहिं वायुमंडल जो गीत आहे ॿुधण बि हुन में थी चाहे। सदी थी सूह पुकारे प्यार
करियां कीअं उल्फत खां इनकार ओ साजन आओ करियूं पर जाओ न आहे वक़्तु हींअर तकरार जो तोखे कसम बहार जो तोखे कसम बहार जो लगे थी शीतल शीतल हीर थम दिल में तो लाए उकीर भरे आई मुखड़ियुनि सां झोल सजण मुंहिंजी तुंहिंजी तकदीर चवे थो प्यार त कर इक़रार समूआ उल्फत जे इज़हार जो तोखे कसम बहार जो तोखे कसम बहार जो फिज़ा में ठहली आसुर हाण मिठा तू माण जवानी माण उॾामन थियूं मुखड़ियूं चौधार चमन में कारन भोरन कान आ बदलियो रंग समूरो ढंग अजोके जीवन जे गुलज़ार जो तोखे कसम बहार जो तोखे कसम बहार जो सदे थी सूंह पुकारे प्यार न कर अॼु उल्फत खां इनकार ओ सजनी ओ साजन आओ न गोबिंद माली जी धीअ शोभा चंदानीअ सां असां कई हिकु मुलाक़ात ऐं पुछियासीं के सुवाल भगवंती नावाणीअ जे बारे में। शोभा आंटी असांखे ॿुधायो त तव्हांजी भगवंती नावाणी जी पहिरीं यादि कहिड़ी आहे? पहिरीं धुंधली सी यादि आहे मूंखे जॾहिं मां 4 या 5 साले जी हूंदसि ऐं कांदिवली जे पूराबाई ग्राउंड ते हिंदी प्रोग्राम हो कलाकार मंडल जो ऐं उन में भगवंतीअ जो मुस्कुराईंदड़ चहिरो ऐं हिंदी गानो ओ सजना बरखा बहार आई उहो मूंखे बिल्कुलु धुंधलो सो सही पर यादि आहे। जॾहिं ॻाए रही हुई त चइनी तरफ़नि खां सन्नाटो हो ऐं जॾहिं गानो पूरो थियो त तारियुनि जी गूंज त इहो मूंखे धुंधलो सो यादि आहे। ऐं ॿी यादि जेका मूंखे चिटी आहे बिल्कुलु जॾहिं कि मां 8 या 9 साले जी हूंदसि कंबर दरबार में दादा जे कलाकार मंडल जे पारां प्रोग्राम हो उन जा त काफ़ी गीत मूंखे यादि आहिनि ऐं पेरे पवंदी सान ऐं ॿिया घणेई गाना मूंखे यादि आहिनि। उहो यादि आहे कीअं मौज मची वई हुई ऐं चइनी तरफ़नि खां माण्हू बिल्कुलु ॼण त मस्तीअ में अची विया हुआ ऐं इंजॉय करे रहिया हुआ बहुत मौज मची वई हुई उहो मूंखे बिल्कुलु चिटीअ तरह सां यादि आहे। दादा गोबिंद माली भगवंती नावाणीअ सां वेंदा हुआ टूर ते उन दौरान जॾहिं तव्हां सभु घर में अकेला हूंदा हुआ जीअं तव्हांजी भेण तव्हांजी मम्मी ऐं पुफी त तव्हां सभिनी खे कीअं महसूसु थींदो हो इनसिक्योरिटी या कहिड़ा फीलिंग्स हूंदा हुआ उन महिल? असांजो पीउ ॿियनि सभिनी जे पीउनि वांगुरु कोन्हे जेके सिर्फ़ु कमु करे ऐं घर में वापसि अचनि था पिया पर टीचिंग करण खां पोइ मास्तरी करण खां पोइ हू सिंधियत जे लाइ पंहिंजो टाइम ॾेई रहियो आहे सिंधियत जी शेवा करे रहियो आहे त असांखे पाण फ़ख़ुरु महसूसु थींदो हो ऐं इन लाइ मां दाद पंहिंजे दादा खे ॾींदसि छाकाणि त हुन हिकिड़ो असां में सॼे घर जे बारे में पोइ मुंहिंजी माउ हुजे चाहे मुंहिंजी भेण पुष्पा माली हुजे असां में हिकु विश्वास पैदा कयो हो कि दुनिया में हिकु शख़्स आहे जो कहिड़े बि वक़्तु कहिड़ी बि मुश्किलात जे घड़ीअ में असां सां बीहंदो ऐं उहो शख़्स आहे असांजो दादा। त इन विश्वास जे करे असां कॾहिं पाण खे इनसिक्योर न फील कयोसीं। मुर्क मैगज़ीन जो नालो मुर्क कीअं पियो ऐं हूअ कॾहिं शुरू थी? जीअं त सभिनी खे ख़बर आहे कि भगवंती नावाणी जी मुर्क बिल्कुलु मोहींदड़ हुई बिल्कुलु प्यारी हुई त उन मुर्क जे पुठियां ई मुर्क मैगज़ीन जो नालो रखियो वियो ऐं मुर्क मैगज़ीन भगवंती नावाणीअ जे मौत बैदि 31 अक्टूबर 1986 में खां पोइ
उन जे यादि में दादा सिंधी साहित्य ऐं भगवंतीअ खे गॾु आणण लाइ शुरू कई। संगीत ऐं ॻाइण सिंधियत जे फैलाव में कहिड़ी अहमियत रखनि था? तमामु घणी अहमियत रखनि था ऐं ख़ासि करे अॼु जे दौर में जॾहिं हिकु घणेई सिंधी लिखण ऐं पढ़णु नथा ॼाणनि, त मां सम्झां थी संगीत ई आहे जेको असांजी सिंधियत खे क़ाइमु रखी सघे थो पियो, छाकाणि त गाना ॿारनि जे ज़बान ते जल्दी सां अची सघनि था पिया ऐं इन ज़रिए सिंधियत क़ाइमु रखी सघिजे थी। भगवंती नावाणीअ जे कहिड़नि गुणनि तव्हांखे मुतासिर कयो? भगवंती एज़ अ इंसान बि हिकु बहितरीनु इंसान हुई ऐं कुझु गुण जिन मूंखे मुतासिर कयो उन्हनि जो मां हिते ज़िक्र कंदसि। पहिरियों त उहो तमामु घणी निवृत वारी हुई, कंहिंसां बि मिलंदी हुई त निवृत सां ऐं पंहिंजपाईअ सां, इहो पहिरियों गुण हो। ॿियो गुण जेको हुन में हो कि चाहे नंढो कलाकार हुजे या केर बि इंसान हुजे, उन जी नंढी वॾी ज़रूरत जो ख़्यालु कंदी हुई। उहा बिल्कुलु केयरिंग पर्सन हुई। टियों गुण जंहिंखां मां मुतासिर थियसि उहो हो कि हर कम में उहा परफेक्शन चाहींदी हुई। हर कमु, चाहे उहो ॻाइणु हुजे या कहिड़ो बि कमु हुजे या रधणु पचाइणु हुजे, हर कम में उहा परफेक्शन चाहींदी हुई। इवन ॻाइण जे लाइ जिते ॿिया कलाकार रिहर्सल जे लाइ कीॿाईंदा हुआ या नटाईंदा हुआ, उते हीअ हमेशह चाहींदी हुई कि घणनि में घणियूं रिहर्सल कयूं ऐं जीअं ॻाइण में बि परफेक्शन अचे। त इहे टे गुण आहिनि जिन खां मां घणे में घणी मुतासिर थियसि। शोभा जी, थैंक यू सो मच। तव्हां असां सां गॾिया, असांखे तव्हां टाइम ॾिनो, थैंक यू वेरी मच। असांखे ॾाढी ख़ुशी। महिरबानी। भगवंती नावाणी असां सिंधियुनि में निहायती मशहूरु शख़्सियत रही आहे, जंहिंखे सचमुच त सुञातो दादा गोबिंद माली। हुनखे हू शहर शहर नगर नगर में प्रोग्रामनि ॾियण लाइ वठी वेंदो हो, जिते हुन सचपच सिंधी गीत कलाम सभिनी माण्हुनि ताईं पहुचाया ऐं सिंधियत खे इन रीत फैलायो।
भगवंती नावाणी हिकु कामयाब गायिका हुई, पर हुन अदाकारी बि कई। मदन जुमाणीअ सां हुन केतिरा ई पार्ट कया। अॼु आहिनि असां सां गॾु श्री मदन जुमाणी। त साईं, असांखे ॿुधायो त भगवंती नावाणी तव्हां सां कहिड़नि नाटकनि में अदाकारी कई? भगवंती नावाणी मूंसां ईअं सिंधी रंगमंच ते चइनि नाटकनि में गॾु रवायत कई। पहिरियों जेको असांजो नाटक हुयो सो हुयो गुस्ताखी माफ़, तंहिंखां पोइ इन में को शक अथव, तंहिंखां पोइ महिमान, उनखां पोइ ऑथेलो। भगवंती नावाणी जो वॾो भाउ जे इशू, हुन सां गॾु असां एप्टा में गॾु हुयासीं। हू हिंदी नाटक कंदो हुयो ऐं उन वक़्तु हू संजीव कुमार पाण साइड में हो त जे इशू हीरो जो रोल कंदो हो। भगवंती तॾहिं खां असांखे ॾिसंदी हुई त अदाकारी कीअं कजे ऐं हुन ॾिसी ॾिसी अदाकारी जा गुण अपनाया। प्ले कंदे, नाटक कंदे अॼु के यादगिरियूं भगवंती नावाणीअ सां? 30 साल मूं गॾु भगवंती सां गुज़ारिया, त 30 सालनि में को बि सम्झी सघे थो त यादगिरियूं बेशुमार थी सघनि थियूं, पर के यादगिरियूं आहिनि जेके भुलाए नथो सघां मां। असां ॾिस पैसिया रंग नाटक शुरू कयोसीं। रमेश जांजाणीअ भगवंती खे पार्वती जे रोल लाइ घुरायो, जेका हीरोइन हुई। भगवंती आई, रोल ॾिठई, रिहर्सल कयईं, पर हुनखे माहौल सम्झ में न आयो। ख़ुदारी एतिरी जो हुन चयो, भाऊ तव्हां मूंखे घुरायो, मां अहसानमंद आहियां, पर मां रोल न करे सघंदसि। रोल छॾे ॾे। ऐं उहो नाटक ॾिस पैसिया रंग जेको दुनिया में अॼु मशहूरु नाटक आहे, तंहिं खां पोइ बि उनखे को अफ़सोस न हो। चई न, मूं जेको कयो आहे सुठो कयो आहे, छाकाणि त इंसानी नाता जेके आहिनि से नाटक खां वधीक आहिनि। मां नातनि में बिलीव कयां थी। इहा अहिड़ी हुई असांजी भगवंती। ॿियो हिकिड़ो मां मिसाल ॾींदुसि। भगवंती नावाणी में हिकिड़ो ॿारु हो ऐं चवंदा आहिनि जंहिं कलाकार जे अंदरि ॿारु आहे उहो कलाकार हमेशह टॉप जो कलाकार रहंदो आहे। जेसि ताईं उहो पंहिंजे ॿार खे बतौर कलाकार ज़िंदा रखे थो, त हुनजो ॿारु जेसि ताईं अंदरि आहे ऐं हुनजो ॿारु जीअं ॿारु कीअं थींदो आहे, काई नई चीज ॾिसंदो आहे, हा हीअ हीअं आहे, अच्छा हीअ थींदी आहे, त ॿारु सिखंदो आहे। ऐं नओं कलाकार जंहिंजे अंदरि ॿारु जीअरो आहे सो हमेशह सिखंदो आहे। भगवंतीअ जे अंदरि उहो ॿारु हुयो। इन करे मां सम्झां थो भगवंती न सिर्फ़ु बहितरीनु गायक हुई, बहितरीनु कलाकार बि हुई। भगवंती नावाणीअ जी अदाकारीअ बाबति तव्हांजो रायो? मां सम्झां थो भगवंती नावाणी बार्न एक्ट्रेस हुई। मूं तमामु घणनि फीमेल अदाकारनि सां रोल कयो आहे जेके मुंहिंजी ज़िंदगी में आहियूं, 50 खां वधीक आहिनि। पर भगवंती नावाणी हिकु अहिड़ी कलाकार हुई जंहिंखे अदाकारी सिखाइण जी ज़रूरत कोन हुई। शी वॉज फीलिंग दी थिंग्स, ऐं जेका चीज़ ईंदी हुनजे अंदरि मां ईंदी हुई ऐं उहो रोल खे एतिरो पंहिंजो कंदी हुई जो असांखे बि कॾहिं कॾहिं शक लॻंदो हो त हीअ भगवंती आहे या उहो किरदारु आहे। त अॼु जो प्रोग्राम हिते ई थियो पूरो, पर असांखे रहंदो इंतज़ारु तव्हांजे ईमेल्स जो, तव्हांजे SMS जो।